छा मसलो थियो? मसलो असांजो ज़मीन जो थोरो हिसाब किताब रहियो, ज़मींदारी घुर कयोसीं असां तां जावेद खां। जावेद शानी तव्हां छा थिए? मुंहिंजो भाणजा साईं, मुंहिंजो 10-11 जॾहिं मुंहिंजो हार पहुतसि, असां हिन खे पहिरियां पाण जे आंदोसीं, ॾींदोसीं प्लाट वेहण लाइ, पोइ आहिस्ते आहिस्ते असांजे मथां कंट्रोल कंदो वियो। पोइ चजा असांजे मथां वॾो ज़ुल्म कई। असां तमामु इज़त ई ग़रीब आहियूं, असां अहिड़ा लोफर न आहियूं, असां सां वॾी नाजाइज़ी कई। पोइ फायरिंग शुरू, वॾो बस्तूं हणंदे हणंदे असां वटि घर पहुतो। मां हिनखे हेठि मां पंहिंजे बचनि खे, बिरादर खे, सभु खे चयो मुंहिंजो कंहिंजो बि कमु न आहे। मां गेट ते पहुतुसि, बसि शुरू थी वियो बंदूकनि में, मूंखे हिते फायर कई। मुंहिंजो हीउ टंग जेको खाॿो आहे भॻल आहे गोॾे खां, हिन खां पिनी खां, ऐं हिन मुर्ची में बि धक आहे। पोइ असां भान थाणे ते वियासीं, भान थाणे खां पोइ असां सेवण वियासीं। सेवण खां मां छो जो मचो हिते बंदोबस्तु न आहे, पोइ असां वियासीं रईस परवेज़ वटि, हैदराबाद में आहे हॾ जो डॉक्टर। पोइ उन खां इलाज मूं करायो ऐं मुंहिंजी ज़मीनदारी रोकियो, उनजे लाइ ज़मीनदारी मां घुर कयो, उनजे लाइ मूंसां झगड़ो कयो। पुलिस सर कुझु कोन थो करे, पुलिस जी मुंहिंजो 5-6 ॾींहं आहे, पुलिस का बि असांखे न ॾसी अदालत। केस दाख़िल थियो आहे? हाँ, केस दाख़िल थियो? केस एफआईआर थियो आहे, एफआईआर थियो आहे। ज्यादा गिरफ़्तार करण लाइ तयार पोइ ख़बर न आहे उनखे को वॾे माण्हू जो हथु आहे। असां ग़रीबनि खां, इज़त वारे खां माण्हू वॾा बेज़ार आहिनि, छो जो हुननि खे लोफर खपनि, सम्झी गए सही। ऐं भाण थाणे खे मुंहिंजो अपील आहे, मथे एसपी साहब खे मुंहिंजो अपील आहे, असांजो जेको ज़िले जो जामशोरे जो आहे, ऐं डीएसपी सेवण खे, सरदार चाकर ख़ान खे, सभिनी बिरादर खे, जेके असांजो वज़ीर आला सिंध आहे, उनखे मुंहिंजो अपील आहे त असां सां हेल्प करे। मां इज़त वारो माण्हू आहियां, मुंहिंजो को बि हिन वटि कंहिं जो करे थाणे मुंहिंजो शिकायत न वियो आहे त मुंहिंजो वियो आहे, न असांजे छोकिरे जो। मूंखे असांखे 50 साल थी विया आहिनि हिते, असां हिन असांखे असांजे आज़ादु करे छॾी। असांखां हिन महिल सॼी तरह जा माण्हू बेज़ार आहिनि, छो जो इन जे करे असां हाणे हिन खां बेज़ार आहियूं। घर पंहिंजो ख़ाली करे हलियो वियो, हिन सां वॾा लोफर माण्हू, वॾा माण्हू बि आहिनि, उहे सभु माण्हू हिन सां हेलप में आहिनि। असां मजबूर आहियूं। ऐं राति आयो, बसि 3 साइकिल मोटर फायरिंग करे हलियो वियो। असां हाणे हेतिरो मुंहिंजो फैमिली आहे, हेतिरा असांजा बचा आहिनि, असां 7-8 भाइर रहूं था। एतिरे फैमिली में असां कयूं त छा कयूं? असांजो ॿियो बि एसपी साहिब खे मुंहिंजो अर्ज़ु आहे, असांखे जा असां सां बंदोबस्तु करे हिनखे गिरफ़्तार करे, जा मूंखे हथियार अदा करे। असांखे हथियार जो मुतालबो मुंहिंजो आहे। ऐं मुंहिंजो वॾनि माण्हुनि खे, असांजो वज़ीर आला सिंध खे बि अपील आहे, पंहिंजी पुलिस जे तबिके खे चए असां सां हेल्प करे, महिरबानी साईं। तव्हां हिते अचो, हिते अचो।